तो मुझी एतरी भी इज्जत न रखी जो घड़ी खन जे लाए रात घर मोटी अची आ। पूरी रात गुजारे बाहर पो आयो है। तदी इन वक्त मां पांजी भज भजा में लगो। मोटे एतरो वक्त ही ना है जो मां घर में वेही एकड़े कमीने शख्स जो इंतजार कया ऐं हू अचे उनके वियारे पांजे हथन सा मानी खाराया। मु तोखे इहो कॾे चयो त तू हाशुअ के पंहिंजे हथन सां मानी खारा? मां त बस पंहिंजी सहेली मूमल जे करे तोखे चयो हो। तदी मु तोखे चयो न त उन्हनि जी दावत कंदासीं, सिर्फ 2 ॾींहं सबर कर। जे मसले में मां फाथल आया उन मसले के हल कया ओए तुंहिंजी सहेली जी भरपूर दावत कंदासीं। उहे हाणे हिते कोन ईंदा, असांखे हाणे उन्हनि वटि हलणो पवंदो। ठीक आ हलंदासीं। हाशू मनोज जो त मां ॿुधी नथो सघां तुंहिंजे करे हलंदासीं। कोई पक्को वाइदो कर अदा, न तो मूंखे ख़बर आहे तू फिरी वेंदो है। वाइदो आ बाबा, वाइदो आ, हलंदासीं। बस हाणे खुश? जीअं ई अदा तुंहिंजा मसला हल थियनि न त मूंखे हिकिड़ो ॾींहुं अॻु में ॿुधाए जाए त मां मूमल खे ॿुधाए छॾियां। मां तोखे ॿुधाईंदुसि, पर हिकु ॾींहुं छा पूरो हफ़्तो अॻु तूं मूमल खे ॿुधाए छॾिजांइ। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।